नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंधकोट में खबर ॾींदा हलूं त डिस्ट्रक्ट बार एसोसिएशन तरफान सखर टूल प्लाजा अमले पारान معزز वकीलन सां कयल بدتميزي जे खिलाफ सेशन कोर्ट ॿाहिरां एहतजाज कयो वियो। सिंध बार काउंसिल जे मेंबर अब्दुल गनी बाजरानी, डिस्ट्रक्ट बार एसोसिएशन जे सदर सिकंदर अली शाह, जनरल सेक्रेटरी मोहसिन अली खान, पठान आशिक ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। अॻवान जो चवण हो त सखर टूल प्लाजा अमले पारां असांजे वकील भाइरनि सां इंतहाई गलत अमल कयो है, जंहिंसां पूरे पाकिस्तान जे वकीलनि जी दिल आज़ारी थी है, जंहिंजी जेतिरी मज़म्मत कजे घटि आहे। हिननि जो वधीक चवण हो त असां डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन जा समूरा वकील पंहिंजे भाइरनि सां गॾु आहियूं। अॼु सिंध बार काउंसिल जे तरफ़ां जेको हड़ताल जो सॾु ॾिनो वियो, उन ते अमल कंदे असीं मुकमल तौर कोर्टनि जी कार्रवाई जो बाइकाट करियूं था। असीं आला इख्तियारनि खां घुर करियूं था त मुलवस जवाबदारनि खिलाफ केस दाख़िल कयो वञे, हिननि खे कानून जे कटड़े में आंदो वञे। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।